कंदकोट पीपल्स पार्टी के अगवान शहजादो खान नसीरानी गुलाम सरवर शेख ऐं ॿियनि शिकार न्यूज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त विफ़ाक़ी हुकूमत महांगाई ते कंट्रोल करण में मुकमल तौर ते नाकाम साबित थी चुकी आहे। हिननि चयो त सिलेक्टेड वज़ीर आज़म इमरान खान हुकूमत हलाइण में नाकाम थी वियो आहे। हिननि चयो त इनकम सपोर्ट प्रोग्राम जे कार्ड मां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी तस्वीर हटाइण जी मज़म्मत कयूं था। हिननि चयो त विफ़ाक़ी हुकूमत इनकम सपोर्ट प्रोग्राम जे कार्ड तां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी तस्वीर लॻाई वञे न त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। हिननि वधीक शिकार न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो जीअण जंजाल करे छॾियो अथर ग़रीबनि जो ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे असां इस्तीफ़ा घुरूं था त इहो हलियो वञे। हीअ महांगाई जेकी आहे त तमामु घणी थी वई आहे ऐं किलो अटे जो किलो 70 रुपयो थी वियो आहे। इन जे करे असां एजाज़ कयूं था पिया, न त असां एजाज़ जो दौरो अञा बि वधाईंदासीं इंशा अल्लाह ताला। सॼे पाकिस्तान में पीपल्स पार्टी जी हुकूमत ईंदी, असां उन मां फ़ाइदो वठंदासीं। हिन हुकूमत मां कोई बि फ़ाइदो न वरितो आहे। हिन हुकूमत कूड़ा शहीद राणी आहे, उन जो नालो खाम खां बदिली करे त असां सॼे पाकिस्तान में एजाज़ कंदासीं इन जे बारे में त इहो नालो न हटे, मोहतरमा जो नालो हुजे इन कार्ड में। नाकाम हुकूमत ऐं सिलेक्टेड वज़ीर आज़म जे करे जेको आहे अटो 40 रुपया 80 रुपया किलो थी वियो आहे ऐं खंडु जेको आहे 45 रुपया किलो हूंदी, उहा हिन महिल 80 रुपए किलो खंडु थी वई आहे। रोज़मर्रा जूं जेकी बि आवाम जी सहूलियतुनि वारियूं शयूं आहिनि उहे तमामु महांगियूं थी वियूं आहिनि। वक़्त जे हुक्मराननि खां इहो मुतालबो कयूं था त ग़रीब आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। एहसास किफ़ायत प्रोग्राम वज़ीर आज़म शुरू कयो आहे, इहो तमामु बहितरु आहे। हिन में क़ाइदे आज़म जी तस्वीर ॾिनो अथऊं, पर इहो मोहतरमा जो जेको कार्ड ख़तमु कयो अथऊं ऐं उनजी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं वक़्त जे हुक्मराननि खां इहो मुतालबो कयूं था त जेको आहे मोहतरमा जो इहो कार्ड बहाल कयो वञे ऐं उन में मोहतरमा जी तस्वीर रखी वञे। ऐं असां इहो बि मुतालबो कयूं था वज़ीर आज़म खां, जेकॾहिं तव्हां मोहतरमा जो इहो कार्ड ख़तमु कयो आहे, उनजो लोगो ई ख़तमु कयो आहे, त तव्हां बि शौकत खान में अस्पताल जो नालो तब्दील करे उनजो फ़ातिमा जिना रखियो वञे।